दिसंबर तू वरी वापस मोटी न अचजा। दिसंबर वींदे वींदे दिलनि ते दाग जा रंग सजाए छॾे थी। दिसंबर जी सर्द रातिन जी ऊंधाइन में तारीख़ी किरदारनि जे विछोड़े जो वध अंदर जे सुतल एहसासनि खे जागाए छॾे थो। दिसंबर जी सर्द रातिन में सिंध जे बीजल सरमत सिंधीअ जो विछोड़ो। दिसंबर जी बेरहम घड़नि जे घायल कांटनि जे दज़ में शेख अयाज़ जो विछोड़ो। दिसंबर जे वहकरनि जे भाकुर में सिंध जी ममता, एशिया जी अज़ीम औरत, राज जी राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दर्दनाक विछोड़ो रूह जे रोलाकनि में बाहि जे शोलनि जियां महसूस थींदो आहे। इन दिसंबर जी कैलेंडर जी तारीख़नि मां अज़ीम शायरा परवीन शाकिर जो विछोड़ो दिल जी नगरीअ खे उदासीअ में मुब्तला करे छॾे थो। तॾहिं त कंहिं चयो आहे, दिसंबर शाल तोखे मौत अचे।